मीरपुर ख़ास जे करीम टाउन में 18 वरियनि जी नारी अनुषा जे मुबैना क़त्ल वारे केस में अॻुभेराई साम्हूं आई आहे। मेडिकल रिपोर्ट मूजिबि नारी जी गिची, पेरनि ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि ते सख़्त तशदुद जा निशान मिलिया आहिनि, जॾहिं त पुलिस मूजिबि खेसि तशदुद बाबति क़त्ल कयो वियो। जाच दौरान भाइरनि ऐं मामनि जे मुलविस हुजण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे ऐं 4 ॼणा हिरासत में वरिता विया आहिनि। ही सिर्फ़ हिकु केस नाहे, पर इहो सवाल आहे त आख़िर सिंध में औरतूं केतिरियूं महफ़ूज़ आहिनि। कारण जे इल्ज़ाम, घरेलू तशदुद ऐं ॿियनि ॻाल्हियुनि तां औरतुनि जे क़त्ल जा वाक़िया छो नथा रुकजनि? कानून मौजूदु हुजण बावजूदि अहिड़नि ॾोहनि में घटिताई छो नथी अचे? और असां सां गॾु अॼु प्रोग्राम में शामिल आहिनि औरतुनि जे हक़नि बाबति अॻुवाण सीमा महेश्वरी साहिबा। सीमा, मूंखे ॿुधाइजो त ही रुगो मीरपुर ख़ास जी अनुषा जो केस न आहे, सिंध में तक़रीबन रोज़ाने जी बुनियाद ते औरतुनि खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो पियो वञे। अहिड़नि वाक़िअनि ते जो कीअं आणिजे? युसरा, तव्हां सही पिया चओ कि ई जेको कारोकारी केस आहे या पाण अगरि औरतुनि बाबति जेतिरा बि केसिस आहिनि, ठीकु आहे, हुनमें मतिलबु सिर्फ़ु हिकु कारोकारी न आहे, कंहिंजो क़त्ल पियो थिए, कंहिं ते तशदुद पियो थिए, त को रेप जो केस आहे, किलिंग जो केस आहे, त हीउ सिलसिलो तक़रीबन हले पियो सालनि सालनि। त औरतुनि जी अगरि ॻाल्हि कयूं त शायदि सिर्फ़ु सिंध न, पूरे पाकिस्तान आहिनि, इन जे अलावा बि जेको साउथ एशिया जा पंहिंजा कंट्रीज़ आहिनि, मतिलबु औरतुनि खे हिकु सेकेंडरी हैसियत ॾेई करे उन ते तशदुद जेको आहे हिकु आम सो कॉन्सेप्ट ॾिसण में अचे थो। ऐं जी पाण वरी पाकिस्तान जे बाबति ॻाल्हायूं था त ॾिसो, पाकिस्तान में बि चाहे कहिड़ो बि सूबो हुजे, उते आए ॾींहुं पाण खे जेको आहे मतिलबु ॿारनि खां करे जेको आहे वॾे एज जी उमिरि जी औरतूं आहिनि, चाहे उहे ॿारनि जी माऊं आहिनि, मैरिड औरत आहे, अनमैरिड औरत आहे। इवन रिसेंटली हिकु केस मुंहिंजे अखियुनि अॻियां गुज़रो, मूं फेसबुक ते ॾिठो पिए, हिकु पुटु जेको आहे पंहिंजी माउ खे क़त्ल करे छॾियो। त हिन तरह जे जेको रोज़मर्रा जा मामलात आहिनि, तव्हां ॾिसो तक़रीबन मां हाणे कुझु रिपोर्टूं पे चेक कयो कुझु ॾींहं अॻु में, त हुनमें सिर्फ़ु असांखे जनवरी ऐं फेबररी जे मंथ 2026 जी ॻाल्हि थी कयां, अकॉर्डिंग टू पुलिस रिपोर्ट, ठीकु आहे, ही उहो केस आहे जेको पुलिस में वञी रजिस्टर थियनि था, जंहिंजो ख़बर बिल्कुलु उनमें बि तक़रीबन 2 महीने जे अंदरि 19 केसिस, ठीकु आहे, मंज़रे आम ते आया आहिनि। हाणे 19 केसिस उहा आहिनि जेको रिपोर्ट थिया आहिनि। अहिड़ा खोड़ सारा केसिस आहिनि जेको ख़ासि करके कारोकारी जे इल्ज़ाम में, बिल्कुलु कारोकारी जे इल्ज़ाम में, छोकी मोस्ट ऑफ कारोकारी जी केसिस में जेको कातिल हूंदा आहिनि, ठीकु आहे, उहो घर जा ई हूंदा आहिनि, पाड़े वारा हूंदा आहिनि, रिश्तेदार हूंदा आहिनि, मोस्ट ऑफ जेको आहे फैमिली एंड रिलेटिव्स ही इन्वॉल्व हूंदा आहिनि। छोकी जेको हिकु इन सिंध में पाण वटि हिकु बिल पास आहे, कानून मौजूदु आहे, ठीकु आहे, जंहिंखे पाण मतिलबु सॾायो वेंदो आहे ऑनर किलिंग, बट मां सम्झां थी कि देयर इज़ नो एनी ऑनर ऑन दिस किलिंग, ठीकु आहे। जेको गैरत जे नाले ते क़त्ल पियो थिए, ठीकु आहे, उन क़त्ल में कहिड़ी गैरत आहे, मतिलबु ई लफ़्ज़ जेको आहे असांजे इन लफ़्ज़ जे बि अगेंस्ट आहे कि ऑनर किलिंग, यानी कि अहिड़ो क़त्ल जंहिंखे ऑनर पियो ॾियो वञे। कहिड़ो ऑनर आहे? हिकु कमज़ोर औरत खे तशद्दुद जो शिकार करणो, उनजो मर्डर करणो। हाणे अनुषा वारो केस बि आहे, ॾिसो घर जे अंदरि ई थियो आहे, पर जेको मेडिकल रिपोर्ट आहे अकॉर्डिंग टू जी तव्हां बि ॿुधायो कि बॉडी ते निशान मौजूदु आहिनि, जिस्म ते निशान मौजूदु आहिनि, पर फैमिली जिन तरीक़े से ॻाल्हाए पई कि न ही त हिकु सुसाइड कमिटेड हुयो। पर ही त अनुषा जो हिकु केसिस आहे कि जंहिंमें मुंहिंजा माउ पीउ चवनि था कि वकोल हुनजी मदर जे भेण जे कि उहो हिकु सुसाइड आहे, उनखे मतिलबु केर बि क़त्ल कोन आहे कयो, पाण ख़ुदकुशी कई आहे। पर हिन तरीक़े से पाण रेगुलर बेसिस ते केसिस ॾिसूं पिया। रिसेंटली जेको आहे 2-4 केसिस थिया आहिनि पंहिंजे जेको वॾे लेवल ते थिया आहिनि। अगरि तव्हांजे मतिलबु डेफिनेटली तव्हां पाण बि वेठा आहियो मीडिया में, तव्हांखे पाण खे बि ख़बर हूंदी कि जेको मोस्ट ऑफ ई गुला बरेली जो जेको केस हुयो खैरपुर जो, जेको 2 ॿारनि जी मदर हुई, ठीकु आहे, ऐं हस्बैंड वाइफ जे जड़े जे विच में ई ॻाल्हि थी, उहा औरत जेको आहे शेल्टर हाउस में पनाह वरिती कि मूंखे ख़ौफ़ आहे
कि मुंहिंजो क़त्ल थी वेंदो, मूंखे मारे छॾींदा। बिल्कुल। पर फैमिली जे इंश्योरेंस जे अश्योरेंस जे बावजूद कि हा बाबा असां वठी वञो था, अहिड़ो कुझु कोन थींदो। उहा औरत जॾहिं घर वञे थी जी त विदिन 2-3 डेज़ उन औरत जो क़त्ल थी क़त्ल वञे। थी थो वञे, बिल्कुलु। अच्छा, हाणे इहो मतलब मूंखे ॿुधाइजो त छा अहिड़ा क़त्ल घणो करे ग़ैरत जे नाले ते कया वञनि था या इन पोयां ॿिया बि सबब हूंदा आहिनि? ॾिसो सबब त खोड़ सारा हूंदा आहिनि, ज़ाती दुश्मनियूं बि आहिनि, घर जे अंदर जा पंहिंजा इन्हनि जा जड़ आहिनि। उन जड़े जी वजह से जीअं हाणे अगरि अनुषा वारे केस में अगरि तव्हां इनजी अम्मा जी मतलब मां ॿिए कंहिंजी न जी पंहिंजी अम्मा जी अल्फाज़ आहिनि जी। कि उहो जिम वञण पई चाहे ऐं हिनजी मदर रोकियो कि हू नथी वञणु ॾियणु चाहे। इन ॻाल्हि ते पोइ अनुषा जेको आहे पंहिंजी मदर ते मतलब आथा पाई कई ऐं पोइ भेण बि विच में आई, इन्हनि जी मार पिट थी। उन दौरान जेको वरी अहिड़ो छा थियो कि छोकिरी वञी करे पंहिंजे पाण खे मतलब पंहिंजी ज़िंदगी खे ख़तम करण गवारो कयो। जी। पर ॻाल्हि हक़ीक़त की छा वाकई में एतिरी वॾी ॻाल्हि हुई? जेको छोकिरी पढ़े पई, जिम वञे पई, एजुकेटेड आहे ऐं उनजे लाइ हिकु नंढे से झगड़े मथे जेको आहे पंहिंजी ज़िंदगी खे ख़तम करे लाहियो। हाणे ही अलाह ई बहितर ॼाणे थो हक़ीक़त छा आहे, पर अहिड़ा खोड़ सारा केसिस बिल्कुलु। सीमा जी, असां ॾिसूं था त औरतुनि ख़िलाफ़ तशद्दुद जा जेके वधंदड़ वाक़िया आहिनि उहे समाजी नाकामी आहे या कानून ते अमल दरामद जी खोट आहे? मुंहिंजे ख़्याल से ॿई पहलू अगरि ॾिसूं त ॿिन्ही हिक ॿिए से वाबस्ता आहिनि। सोसाइटी माशरे जे करे जेको आहे कानून ठहंदा आहिनि ताकी माशरे में पाण अमन बनाए करे रही सघूं, हिक ॿिए खे महफ़ूज़ करे सघूं ऐं पंहिंजे बाबति जेको आहे ॿिया बि महफ़ूज़ हुजे। ठीकु आहे। ऐं इन्ही वजह से कानून ठहंदा आहिनि, पॉलिसी ठहंदियूं आहिनि, ही सभु मामला हलंदा आहिनि। पर अनफॉर्चुनेटली पाण वेठे क़वानीन जी हिकु वॾी मतलब तादाद मौजूद आहे, पर उनजी इम्प्लीमेंटेशन ॾिसूं था त न हुअण जे बराबर आहे। बिल्कुलु। न मां सम्झां थी इनजो हिकु रिस्पॉन्सिबल त माशरो पाण बि आहे। जी। जेको कानून अगरि ठही वियो आहे त इन ते अमल करण। अगरि तव्हां ॾिसो वापसि मां अनुषा वारे केस ते खणंदमि ॻाल्हि, वापसि ज़िक्र कंदमि कि उनजी अम्मा पई चवे कि मुंहिंजो पुटु इन क़त्ल में इन्वॉल्व न आहे। हाणे अगरि ही ख़ुदकुशी आहे त चलो सुठी ॻाल्हि आहे कि अल्लाह जेको उनजे पुट खे बि बचाए अगरि हू बेगुनाह आहे। अगरि ही वाकई में कारोकारी जो केस आहे त पोइ हिकु अम्मा जेको आहे उहो पंहिंजे पुट खे बचाइण लाइ करे पंहिंजी धीउ जे क़त्ल खे बि माफ़ करण लाइ गवारो पई करे। त ई सोसाइटी जो बिहेवियर आहे। ठीकु है। रिश्तेदारनि जे अंदरि, घरनि जे अंदरि औरतुनि ते तशद्दुद थींदो आहे। बिल्कुलु। ही शक्ल सूरत एतिरी मतलब सीरियस एक्सट्रीम लेवल वठी वेंदी आहे कि ॻाल्हि क़त्लो गारत ते अची वेंदी आहे। बिल्कुलु पोइ सीमा। हुन में इन्वॉल्व जेको हूंदो आहे, जेको क़त्ल करण वारो उहो बि फैमिली हूंदी आहे। जी। त फैमिली वरी ॿिन्ही पासे ॾिसंदी आहे कि बाबा हिकु माण्हू जो त क़त्ल कयो आहे, जेको कातिल आहे उहो बि फैमिली जो माण्हू आहे, त असां छो न उनखे बचायूं। त बिल्कुलु। ई जेको रवैयो आहे ई माशरे जो आहे। बाक़ी कानून जो रवैयो ॾिसूं था त ॾिसो हिते अक्सर ॾिसूं था कि जंहिंजो पावर आहे, जंहिं वटि पावर आहे हू पैसा ॾेई करे पंहिंजो पावर जो इस्तेमाल करे जेको छुटी वेंदा आहिनि। ऐं जेको ग़रीब आहे उहो हमेशा पसमानदगी जो शिकार रहंदो आहे। हमेशा उन्ही तरह जा मामलात रहंदा आहिनि ऐं उनखे इंसाफ़ मुश्किल ई नसीब थींदो। अवी छा थियो सम्झो इनखे त जेके औरतुनि ख़िलाफ़ जेको तशद्दुद जे केसिस हलनि था उन में तेज़ रफ़्तारी जी ज़रूरत आहे अदालतनि में ऐं सख़्त सज़ाउनि जी बि ज़रूरत आहे या न? बिल्कुलु। ॾिसो जब तक सज़ा न हूंदी त सुभाणे इन जा विक्टिम तव्हां बि थी सघो था, मां बि थी सघां थी, केर बि थी सघे। बिल्कुलु। ठीकु आहे। छोकी हिते कंहिं मथे ई न आहे लिखियल कि बाबा जेको ॿिए से थियो असां से नथो थी सघे। अगरि अहिड़े केसिस ते कोई कारवाई न थींदी जेसि ताईं हिते जेको तशद्दुद करे वारनि खे ई यकीन नथो थिए कि बाबा हिनजी सज़ा मिलंदी, लाज़मी मिलंदी, हिन खां बहितर है कि असां सज़ा खां बचण लाइ करे तव्हां ॾिसो अगरि गल्फ कंट्रीज़ जो अगरि पाण ॾिसूं था, सऊदी अरब जी बि मिसाल ॾिसी वठो कि हुते शॉप्स खुलियल पिया हूंदा आहिनि। अगरि कोई चोरी बि करे वठंदो आहे त ऑन द स्पॉट हुनजा हथ जेको आहे कटे छॾींदा आहिनि। रीज़न कि नेक्स्ट टाइम ॿिए सभिनी खे सबक मिले कि बाबा हिन तरह जो कोई बि अमल सज़ा लाज़मी आहे। पर पाण वेठे हिते मर्डर बि थी वेंदो आहे, प्रूफ बि मिली वेंदा आहिनि, पर उहो सज़ा न
मिलण जे करे बाक़ी सभिनी खे शइ मिलंदी आहे जी कि बाबा असांजो केरु कुझु बि नथो बिगाड़े सघे। त बिल्कुलु सज़ा कानून बनण बि लाज़मी आहे ऐं कानून सां गॾोगॾु सज़ाऊं मिलणियूं बि लाज़मी आहिनि। बिल्कुलु। अच्छा, अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ समाज में कहिड़े शऊर ऐं कानूनी आगाही जी अवी सम्झो थियूं त ज़रूरत आहे? कंटिन्यूअसली आगाही जा सेशन थियणु घुरिजे। ठीकु आहे, सभिनी जी खां वॾी ज़िम्मेवारी मां सम्झां थी गवर्नमेंट जी आहे, छो कि गवर्नमेंट अथोराइज़्ड आहे, गवर्नमेंट रिसोर्सिस आहिनि। हिते अक्सर ई थींदो आहे कि पाण चवंदा आहियूं सिविल सोसाइटी त हिकु सपोर्टिंग रोल अदा कंदी आहे न। ठीकु आहे, बिल्कुलु हू जिते जिते पहुची सघे थी हू पहुचंदी आहे, उते अवेयरनेस ॾींदी आहे। पर मां सम्झां थी कि अगरि तव्हां ॾिसो टेलीफोन कॉल अटेंड कंदा आहियो त कॉल जे बैक ते पाण खे स्कैम थियण जे हवाले सां जेको हिकु मैसेज मिलंदो आहे या कैंसर जे हवाले सां मिलंदो आहे, HIV जे हवाले सां बिल्कुलु मालूमात मिलंदी आहे। त जीअं तव्हां कॉल अटेंड कंदा हो तव्हांखे हिकु इंफॉर्मेशन जो रिकॉर्डेड मैसेज तव्हांजी जेसि बिल्कुलु ताईं उहो सामने जस्ट वारो हिकिड़ी कॉल अटेंड अवेयरनेस नथो करे। असांखे उन बिल्कुलु मामले बाबति बिल्कुलु में मिलंदी आहे। 100% न, ई सिर्फ़ और सिर्फ़ हुकूमत जी ज़िम्मेवारी न, ही पंहिंजी बि ज़िम्मेवारी आहे कि पाण मीडिया जे थ्रू, पंहिंजी सोसाइटी जे थ्रू, पंहिंजे आस पास जिते पॉसिबल हुजे माण्हुनि खे जेको आहे मालूमात ॾियूं। जी कारोकारी वारा केसिस थियनि था ऐं इन ख़ासि करके अंदरूनी जेको ॻोठाणा इलाइक़ा आहिनि या क़बाइली इलाइक़ा आहिनि उनमें तेज़ी सां थींदा आहिनि। त जी छा हिकु मर्डर थियण खां पोइ उन्हनि इलाइक़े में केरु उन्हनि खे ॿुधाए थो कि बाबा ही कानून अगरि केरु हीअं कंदो तिन जी जल पकड़ थींदी? हा जेसि ताईं उन्हनि खे ख़ौफ़ न थींदो मां हम्म सम्झां थी सिलसिलो हलंदो रहंदो। हम्म न इन खां बि वॾी अहम तरीन मां चवां कि हम्म कारोकारी त इंतिहाई बात जी ॻाल्हि आहे। हम्म पहिरीं जेको ही वॉयलेंस शुरू थींदो आहे डोमेस्टिक वॉयलेंस, जी घर जे अंदरि घरेलू जेको तशद्दुद मां जी घरेलू तशद्दुद ठीकु आहे जेको शुरू थींदो आहे हम्म निंढी ॻाल्हियुनि से गार गंद जी चीखणो चिल्लाणो मार पिट ऐं लड़ाई झगड़ा इतां सां ई सिलसिला शुरू थींदा आहिनि ऐं एतिरो एक्सट्रीम लेवल ते पहुची वेंदो कि इनखे कुझु न कुझु इन तरह से नेगेटिव शक्ल ॾियण में ईंदी आहे। त मुंहिंजे ख़्याल से घरेलू तशद्दुद जो कानून ठहियल आहे त पहिरीं त हर घर में इन शइ जी अवेयरनेस ॾियणु घुरिजे कि बाबा हम्म अगरि घर जे अंदरि ई मामला थियंदा त उन घर जे अफ़राद खे पूरो हक़ ऐं इख्तियार हासिल आहे कि हू पंहिंजे क़रीबी पुलिस स्टेशन में वञे हम्म ऐं घरेलू तशद्दुद जी रिपोर्ट कई। ठीकु आहे, FIR ना सही एटलीस्ट रिपोर्ट कई एप्लीकेशन ॾिए ताकि पुलिस अगरि थोरो उन्हनि सां वठा करे थी तो अलर्ट थिए। अगरि उनजे बावजूद भी सिलसिला मुसलसल रहनि था तो पोइ FIR कई। छो कि अगरि हर ॿिए टे घर सां अगरि इन तरीक़े से रिपोर्ट थियण शुरू थी वियूं, इन कानून ते अमल दरामद थी हुई जी त मां सम्झां थी मोर देन 50-60% जेको आहे मामलात रिज़ॉल्व थियण शुरू थी वेंदा। छो कि कावड़ ऐं गुस्से में अचे जे बाद इंसान जेको किन बि लेवल ते पहुची वेंदो आहे बाद में हो चाहे केतिरो बि पछताए पर जेको ज़िंदगी हली वेंदी आहे उहो वापसि कोन थी अची सघे। जी जी बिल्कुलु सही ॻाल्हि कई अवां सीमा। महिरबानी अवांजी, अवां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो ऐं हिकिड़े अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल कईसीं। महिरबानी अवांजी।